आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। ज़मीन जे तबके ते भलन जगहन मस्जिद मां हिकिड़ी मस्जिद में अल्लाह ताला तमामु असांखे गॾु थियण जी सआदत नसीब फरमाई आहे। प्रोग्राम रखियलु हुयो पर अचानक पाड़े में फौतगी थी पई, तो भी अल्लाह रसूल जो नालो वठण सआदत आहे। मूंखे हिकिड़ो प्रोग्राम यादि अचे थो, पीर ॻोठ जे फिक्र में हुयासीं, काहर बरादरी काहर काफ़ी वक़्त खां पोइ कंहिं दोस्त खे पुटु विझायो, उन ख़ुशीअ में प्रोग्राम रखियो आलम सुहारा फुराही, मां बि उन में हुयुसि। नंढो ॿार हो, ॿारहं ॾींहं थींदो आहे त पोइ शादी कमी थींदी आहे त पाड़े वारा हिक ॿिए सां तालुम कंदा आहियूं। खटियूं बिस्तरा शादीअ जे मौक़े ते पाड़े वारा ॾींदा, माण्हू खणंदा, असांजे इलाइक़े में वयासीं ख़ुशीअ में, खटियूं बिस्तरा पाड़ियूं मालिक खणंदा पिया आहियूं, घर में हिकिड़ी जाइ ते महफ़ूज़ कंदे रखंदे पिया आहियूं। ख़ुदा जी कुदरत आहे, उहो नंढड़ो को उन अमड़ वीचारी उहे खट ते सुम्हारियो, मथो चादर ॾेई छॾी, नंढड़ो नंढड़ो अमड़ वीचारी पंहिंजे कमकार में जीअं औरतूं घर में हूंदियूं आहिनि, कमकार में हूंदियूं आहिनि, वो जो ॿाहिरां छोकिरा बिस्तरा खणंदा आया त उन खट ते उन ॿार कंहिंखे वणण पई त ॿार आहे सुतल, तव्हांजो कोड़ थी वियो। कुझु वक़्त खां पोइ संभालियो त नंढड़ो किथे आहे, नंढड़ो किथे, माउ जो नंढड़ो थी न खट ते भली करे बिस्तरनि खे धिका धिका ॾिना, पर नंढड़े जा असां महिमान बि सभु पहुतल, आलम सुहारा बि पहुतल, जंहिंजे ख़ुशीअ में प्रोग्राम कयो पियो वञे उहो अलाह बि प्यारो थी वियो। परेशानी जो हाल बि हुयो, पर उन्हनि चयो त बाबा इहे ख़ुशियूं ऐं ग़मियूं सभु अलाह जी तरफ़ खां थींदियूं, तंहिंजे करे जेको प्रोग्राम रखियलु आहे उहो आलिम क़ुरान पाक पढ़ंदा, तंहिंजे करे उहो पंहिंजी जाइ ते क़ाइमु हुजे। ॼण ईअं हुयो त पहिरीं ख़ुशीअ वारी लहर उहो लहर हुई, उहा ग़मीअ में तब्दील थी। अॼोको प्रोग्राम की ॻाल्हि वञी ईअं हो, ख़ुशी जे मौक़े ते वरी अलाह जी कुदरत फौतगी थी पई आहे। इहो शरअन नाजाइज़ न आहे त क़ुर पाक जी तिलावत करे दीन इस्लाम में ज़ालिम गुज़रनि, छो त अहिड़े मौक़े ते जॾहिं कांधी गॾु हुजनि, कांधी तॾे ते हुजनि, तॾहिं अलाह रसूल जी ॻाल्हि जो हुकुम आहे त तव्हां उहे ॻाल्हियूं कयो। इन खां न जो माण्हू पंहिंजूं हाल हवाला कर्म फलाणे जाइ ते हीअं थियो, फलाणे जाइ ते हीअं थियो, फलाणे जाइ ते हीअं थियो, उहे पंहिंजे हवाले खे त जाइज़ सम्झनि, पर दीन इस्लाम जी ॻाल्हि खे ॾुखियो सम्झनि, तंहिंजे करे ईअं न कजे। ॻाल्हि भली उहा दीन इस्लाम जी आहे। असां उन अमड़ वेचारीअ जे पसमानदा पोयनि सां इन ग़म में शरीक आहियूं। उन अमड़ पुराड़ी जे लाइ दुआ था कयूं, अल्लाह ताला खेसि जन्नतुल फिरदौस में जॻह ॾियनि, पोयनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जंहिं घर मां को फ़र्द वञे थो, ॿियनि घर वारनि खे ख़बर पवे न पवे, पर जंहिं घर जी खट ख़ाली थिए थी उन्हनि खे ज़रूरु इन ॻाल्हि जो अहसासु हूंदो। असां सभई उन्हनि जे ॾुख ऐं ग़म में शरीक आहियूं। अल्लाह खां दुआ था कयूं, अल्लाह ताला उन्हनि खे सब्र जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, अल्लाह ताला उन अमर खे जन्नतुल फिरदौस जे बाग़नि में बाग़ ॾींदो, अल्लाह ताला उन जे क़बर खे राहत वारो बणाईंदो। शुरूआत कयां थो मां इन ई अंदाज़ सां अल्लाह जी तारीफ़ में। हिन आलम खे अल्लाह ॾिठो कीअं कुदरत सां हलाए, इहा अल्लाह जी कुदरत आहे। हिकिड़ो इशारो आहे, हिकिड़ो ई महलो आहे, कंहिंखे 10 सालनि खां पोइ पुटु ॼायो, उहो घरानो ख़ुशीअ में मापे नथो, कंहिंजे घर जा खट ख़ाली थी पई, को फौत थी वियो, हो ग़मनि में मुब्तला, हो ख़ुशियुनि में मुब्तला। शहर त हिकिड़ो, महल त हिकिड़ो, हिकिड़ी त हिकिड़ी, हिक ॿिए जी रिआयत थी करे, बाक़ी ख़ुशीअ में हो मापनि नथा, हो ग़मनि में गुज़ारनि था। इहो कुदरत जो हिकिड़ो फ़ैसिलो आहे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला शरताणी असांजे ख़ुशियुनि खे बि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे अहकामनि तहत निभाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह ताला असांजे ग़मनि खे बि अल्लाह ताला जे रसूल जे तरीक़े सां संवारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।
खुशी गमी अल्लाह के पास ना है खुशी में भी मानू अल्लाह के न विसारे गमी में भी अल्लाह के न विसारे सदाई अल्लाह के तवज्जो मां के पांजे वालिद मोहतरम अल्लाह ताला उन्हनि जे कब्र जे मथां करोड़ा जामिया नाज़िल फरमाए मां नंढो हुयुसि त मूंखे हिकु अजीब वाक़ियो ॿुधायो पंहिंजे वालिद जे मोहतरम मुंहिंजे अबे मूंखे ॿुधाए त हिकिड़े इलाइक़े जो बुज़ुर्ग हुयो पोइ तॾहिं हे रोडनि जा एतिरा ॼार पथार न हुआ रेल जो रस्तो हुयो रेल बि न जेको बुज़ुर्ग जो ॻोठड़ो थोरो रेलवे स्टेशन जे वेझो हुयो पोइ हिकिड़ो मुरीद जो आयो पंहिंजे मुर्शिद जे मिलण जे लाइ रेलवे स्टेशन ते लथो सुवारी कोन आई पंधु हलियो कुझु किलोमीटर जे फ़ासिले ते उन बुज़ुर्ग जो दरगाह अॻिते जो हलियो उन मुर्शिद जे पासे ॾे वञे पियो त रस्ते में हिकिड़ो हमराह मिलियुसि उन पुछियो दफ़ा काथूं आयो आहियां हुन ॾिसुसि मां फलाणे इलाइक़े खां आहियां काॾे थो वञे चए मुर्शिद नथो वञे हा मुर्शिद चए यार तुंहिंजो मुर्शिद ॾाढो भलो हो पर हाणे वीचारो फ़ौत थी वियो कुझु घणी फ़ौत थी वियो हिन जो ॾिठो ॿुधाई त मुंहिंजो मुर्शिद फ़ौत थी वियो हे तकिड़ो हलणु लॻो ऐं दिलि में सोचणु लॻो त अलाए मुखालिफ़ अलाए मुआफ़िक़ कुझु अॻिते वियो वरी ॿियो माण्हू हिकिड़ो साम्हूं अचे पियो उहो बि पंधु अचे पियो उन पुछियो त वाह काॾे तकिड़ो वञे थो चई त साईं जन हा साईं ॾाढो भलो माण्हू फ़ौत थी वियो कुझु घणियूं थियूं फ़ौत थी वियो हिन चयो यार हेॾो माण्हू ॻाल्हि थो करे शायदि त वाक़ई फ़ौत थी वियो मुंहिंजो मुर्शिद हाणे हिन खे थोरो यकीन में इज़ाफ़ो थी वियो अञा हाणे रोअंदो बि वञे थो मुर्शिद जे पासे ॾे हलंदो बि वञे थो वरी हिन ॻोठ खां ॿाहिरि हुयो त टियों माण्हू मिलियो उन पुछियुसि त काॾे साईं ॾे थो वञे हा साईं ॾे थो वञा यार साईं ॾाढो भलो माण्हू हो पर थोरो वक़्तु जो फ़ौत थी वियो हाणे जॾहिं हिनखे टे माण्हू अचो हाणे हिनखे पक पई त मुंहिंजो मुर्शिद फ़ौत थी वियो तॾहिं हिन बि रोअण बेइख़्तियार हिन शुरू थी वियो हाणे रोअंदो ॾिठई त शहर जे ॿाहिरि माण्हू गॾु खोड़ माण्हू वेठा आहिनि हाणे अञा हिनखे पक पइजी वई त इहा ख़ल्क़ जेकी बीठी आहे शायदि त मुंहिंजो मुर्शिद फ़ौत थी वियो तकिड़ो बि वञे थो रोअंदो बि वञे थो रड़ियूं कंदो वञे थो त मुर्शिद ते मां जीअरे ते न पहुची सघियुमि फ़ौत थी वियो माण्हू ॾिठो हेॾी देरि केरु थो अचे रोअंदो थो वञे ॾिठो करे फलाणो फ़क़ीर आहे फ़क़ीर थो रोअंदो आहे हे छो थो रोए उहो फ़क़ीर रोअंदो सिधो हुननि माण्हुनि वटि आयो माण्हुनि अञा बि ॾिठई त उहो मुर्शिद मूड़े ते वेठो आहे हे ख़ल्क़ त सॼो पंहिंजे कोन कंदा मुर्शिद मूड़े ते वेठो आहे हिन ॾिठो त हे कीअं हे माण्हू मूंखे चयो ख़ल्क़ त मां ॾिठी पर मुर्शिद मुंहिंजो जीअरो आहे ईअं हिन बेइख़्तियार वेठी रड़ियूं करे अचे मुर्शिद जे क़दमनि ते कयो जॾहिं मुर्शिद जे क़दमनि ते कयो मुर्शिद परेशान थी वियो त छा थी छा थियो पुट तोखे छा थियो छो तूं रोए थो तॾहिं रोअंदे सुरका भरींदे हाणे मूं ॻाल्हि कई मुर्शिद जी आदत साईं मां स्टेशन खां लथुमि मां हीअं आयुमि त हिकिड़ो माण्हू मूंखे मिलियो उनजो काॾे थो वञे मां चयो साईं ॾे थो वञा कि साईं तुंहिंजो ॾाढो भलो पर फ़ौत थी वियो अॻिते आयुमि त ॿियो माण्हू मिलियो उन चयो त साईं ॾाढो भलो माण्हू फ़ौत थी वियो साईं ॻोठ खां ॿाहिरि आयुमि त टियों माण्हू मिलियो उन बि चयो त साईं तुंहिंजो फ़ौत थी वियो हाणे मां माण्हुनि खे ॾिठुमि त मां सम्झुमि त सच में मुंहिंजो साईं फ़ौत थी वियो पर अचानक जो मां आयुमि त साईं तव्हां त मूड़े ते वेठा इहा माजरा मूंखे सम्झ में न आई तॾहिं मां पोइ बेइख़्तियार रोअणु शुरू कयो अञा हिन मुरीद इहा ॻाल्हि बसि कई त मुर्शिद पाकुरे थी मुर्शिद मूड़े खां किरी मुर्शिद किरी पियो अचे मुर्शिद जा वरी हथ पेर माइटुनि शुरू कयो ऐं छा फ़क़ीर खे चुप छा मसइलो थियो मां त हीअ ॻाल्हि कई मुर्शिद पियो घड़ीअ खां पोइ जॾहिं मुर्शिद खे होश आयो तॾहिं मुर्शिद खां पुछो त साईं असांखे माजरा सम्झ में न आहे तॾहिं मुर्शिद जो पुट मां तव्हांजे शादियुनि में शरीक घटि थींदो आहे अॼु मुंहिंजे मुरीद जे पुट जी शादी हुई मूंखे ॾाढो मजबूर कई त मुंहिंजे पुट जे शादीअ में तव्हां शरीक थियो मां आयुमि तव्हां मूंखे मूड़ो रखी ॾिनो उहो जेकी मुंहिंजी अलाह सां हमेशह तार कंढियल हूंदी तव्हांजे हिन ख़ुशीअ जे मौक़े ते उहा तार मुंहिंजी कटिजी वई ॼण त मां अलाह वटि मोलनि में शामिल थी वियुसि तॾहिं मुंहिंजे मुरीद खे कंहिं फ़रिश्ते जे कंहिं सूरत में अलाह ताला ॿुधाए त तुंहिंजो मुर्शिद फ़ौत थी वियो हालांकि मां त जीअरो हुउमि पर मुंहिंजी तार रब वारी कटिजी वई ॼण त मां मोल जंहिं माण्हू जीअरो आहे को बि तार अलाह जे रसूल जे ॻाल्हियुनि में कटियल आहे त इहो मुर्दे जो मिसाल आहे तंहिंजे करे थोरो पाण खे तवजो कजे ख़ुशीअ में गमीअ में अलाह ऐं अलाह जे रसूल जे पासे अलाह हूंदो आहे त अलाह ताला तव्हां असांखे ख़ुशियूं बि पंहिंजे रज़ा जे ख़ातिर गमियूं बि पंहिंजे रज़ा जे ख़ातिर पंहिंजे ऐं पंहिंजे रसूल सुवारे जे नक्शे क़दम ते संवारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए शेर जा ॿ टे बंद इन अंदाज़ में चवां थो